दिल जाए कर, ज़ालिम जो जुल्म तमाम जल्द खत्म थी। बाबा असां ज़ालिमन के छॾे उन्हनि खे सगारो कयो आहे। हाणे न आहे उन्हनि खे छॾणो, तबाही बर्बाद करणो आहे। बाला छा अहिड़ो होशियार कंदसि हुनजी अचण वारी नस्लूं यादि कर। जकॾहिं तव्हां पंहिंजे तर में कंहिं बहादुर जो वजूद बर्दाश्त नथा कयो त कुदरत वारे खां मौत घुरो, मौत। शेर बहादुर, मूंखे तुंहिंजनि ॻाल्हियुनि ते खिल थी अचे। तूं कुझु बि चओ, छा बि चओ, मूंखे तुंहिंजे इन्हनि ॻाल्हियुनि ते कावड़ न ईंदी। एक शर्त ते तव्हांखे जीतान मिलंदो। कहिड़ो शर्त साईं? इन मामले में मुंहिंजो नालो न अचणु घुर्जे। पर छो साईं? जेकॾहिं तव्हां मां को फासी पियो त चङनि मठनि वटि तव्हांजे लाइ केरु वेंदो? छा मां इन्हनि सभिनी खे माराए नथो सघां? पर तूं एतमादारो माण्हू आहीं, इन करे ईअं करण सां पाण ॿिन्ही जो प्लान थी वेंदो। तोखे कहिड़ी ज़रूरत थी जो तूं इहा ॻाल्हि थो करी? तुंहिंजी इन ॻाल्हि सां मुंहिंजे खानदान जी इज़त जूं बुनियादूं लुॾी वञनि। हानी खे कंहिं आम माण्हू न, कोहिस्तान जो सरदार बालाज खान पसंदि कयो आहे। बालाज खान इहो हाणे मुंहिंजो ऐं मुंहिंजे खानदान जी इज़त जो मसइलो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।